असांखे बाबा पंहिंजी हलंदी हलाए थो। इहे हिकु वॾी नेमत आहे बाबा जी, इहे हिकु गिफ्ट आहे। भले हीरा जवाहरात सोन चांदी न हुजे, पर सुठी सिहत हुजे ऐं बाबा हलंदी हलाए ऐं कंहिंजो बि मोहताज न करे ऐं कंहिंसां बि रीस न करो भई फलाणे वटि हीअ आहे मूं वटि कान्हे। सभिनी खां सुठी नेमत कहिड़ी आहे? सुठी सिहत। तो सभी मिली करे गॾिजी बाबा का छा करूं? शाल हलंदे हलाई तूने मत दे सदाई मूंखे मोहताज कहिजो तूं कॾहिं न बणाई। बाबा हलंदे संतन खां बाबा खां वधीक बाबा जे धाम खे मञो।
जेको पावर आहे, जेका शक्ति आहे, उहो हिते ई आहे, समाधि साहिब में आहे। हिकु दफ़ो जलगांव स्टेशन ते माण्हू लथा मंदिर वञण लाइ। उन्हनि खे ख़बर पई वई संत उते स्टेशन ते ई वेठा आहिनि, त भॼंदा विया बाबा सां मिलण। दिलि में सोचनि पिया हितां ई दर्शन करे हितां ई हली वञिबो। त बाबा उन्हनि खे छा चयो, फुलवारी विया आहियो, फुलवारी सभु कुझु उते रखियो अथव, असां वटि हिते कुझु कोन अथव। त बाबा सभिनी खे चवंदा हुआ भई दरबार साहिब ज़रूर अचो, दरबार साहिब में सभु कुझु आहे। जिते जिते संतन पेर रखिया आहिनि उहो धरती भागन वारी आहे। त सभई मिली करे चवंदा आहियो, भागन वारी बाबा जी धरती, भागन वारी मंडली जी धरती, बाबा आगे बढ़ती धरती।
हूंदो हो उहो पत्थर जी लकीर हूंदो हो। बाबा अगर कुछ चवनि कंहिंखे उहो ॻाल्हि ज़रूर थियणी हूंदी हुई। जीअं प्रतिभा ताई पाटिल खे बाबा चयो तूं एक दिन बहुत बड़ी भाई बनेगी, तो बराबर वो वॾी माई ठही वई। वरी हिकु ॼणी खे बाबा चयो अॼु तुंहिंजी टिकट था कढूं, तुंहिंजी वेटिंग में टिकट आहे। हाणे पाण सभई जेके आहियूं उहे कंहिंमें बीठा आहियूं, वेटिंग में। जंहिंजी सची सेवा हूंदी, सची भक्ति हूंदी, उनजी टिकट लॻी वेंदी। त ॾिसो ही बि शोभा दीदी जेके आहिनि चङे टाइम खां बीठा हुया भई बाबा हिननि खे दुकान ॾे। हिकु मंगल, ॿ मंगल, टे मंगल, हर मंगल ते बाबा खे अरदास कंदा हुआ। फाइनली हिकु मंगल ते हिननि खे दुकान मिली वियो। मीना दीदी जी गाॾी गुम थी वई, पर विश्वास त बाबा ॻोल्हे ॾींदा पाणे। ॿिनि टिनि महीननि खां पोइ गाॾी पंहिंजो पाणे मिली वई। त जेके सभई बीठा आहियूं, सभई मीटिंग में बीठा आहियूं कहिड़े न कहिड़े कम लाइ, पर ग़लती किथे था करूं, शयुनि खे वधीक ध्यानु था ॾियूं, बाबा जी घटि था ॾियूं। शयूं वधीक यादि आहिनि पर बाबा यादि न आहिनि। माण्हू वेंदा आहिनि विष्णु मंदिर में, उते विष्णु भॻवान जी वञी पूजा कंदा आहिनि, पर मन में केरु हूंदो अथनि? मन में केरु हूंदो आहे? लक्ष्मी हूंदी आहे। त ॿिन्ही जी हिकु दफ़ो कॉम्पिटिशन थी, ॿिन्ही जी हिकु दफ़ो बहस थी। लक्ष्मी चए माण्हू मूंखे वधीक मञंदा अथई, विष्णु चए न न मूंखे मञंदा आहिनि। चईं तुंहिंजो ख़ाली ड्रामो ई कंदा अथई, पर अंदरि मूंखे ई यादि कंदा आहिनि। विष्णु मंदिर में वञी बि चवंदा आहिनि बाबा मुंहिंजो ही सामान अची वञे, मुंहिंजो घर अची वञे, मुंहिंजो दुकान अची वञे। माना विष्णु मंदिर में अची करे बि छा घुरंदा आहियूं? लक्ष्मी घुरंदा आहियूं। त ॿिन्ही जी हिकु दफ़ो बहस थी। लक्ष्मी चए मां वॾी ऐं विष्णु चवे मां वॾो। हाणे विष्णु भॻवान जो हिकु ॾाढो परम शिष्य हुयो। 24 कलाक वेही करे विष्णु 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 कंदो हो। हाणे विष्णु भॻवान साधु जो वेश धारे उन वटि वञनि था, उनखे चवनि था मूंखे तुंहिंजे घर में जॻह ॾे, भई मां बि नारायण भक्त आहियां, तूं बि नारायण भक्त आहीं। ॾाढो ख़ुशि थो थी वञे। सभिनी नौकरनि खे सॾु चई रूम खोले ॾियो। सॼो रूम ठाही, उनमें पलंग, हवा जे लाइ फैन वग़ैरह सभु अरेंजमेंट कई, पाणी वग़ैरह सभु रखी। हाणे उन संत चईसि मूंखे 40 ॾींहं केरु बि मुंहिंजो दरवाज़ो न खड़काए। हाणे 40 ॾींहं हले वेठो, रोज़ हुनजी तपस्या हले वेठी ऐं ही वेठो निगरानी करे। त 40 ॾींहं हुन वेठे छा कयो? पंहिंजी पूजा पाठ कई। हाणे लक्ष्मी माता आई, अची हिनजे दरवाज़े जे ॿाहिरि बीह गई ऐं छा करे उते बीठी त आहे, पर सोने चांदी जा सिक्का वेठी फेके। ऐं ही ॿाहिरि जॾहिं ॾिसे थो दरवाज़े जे ॿाहिरि ऐं ॿाहिरि वेठी सिक्का फेके, त छा कंदो? लक्ष्मी माता खे छा चवंदो? जल्दी अंदरि अच, छो कि सिक्का किथे किरणु खपनि? हिनजे घर में किरणु खपनि। हाणे माता खे ॾिसो, माता अचो अचो अंदरि अचो। चएसि मूंखे उहो ई रूम खपे जेको ही साॼे पासे वारो रूम आहे, मूंखे इहो ई रूम खपे त मां ईंदसि अंदरि। हाणे इहे वेठी सिक्का उछलाए सोने जा ऐं हितां ही हुन नौकरनि खे बीहारे आयो आहे भई हुन बाबा खे केरु बि तंग न कंदो। माता चएसि थी मूंखे इहो रूम ॾे, न त मां वापसि वञे थी। त छा कंदो? सहित छिके करे घर जे ॿाहिरि कढी माता खे चईसि हाणे तूं अंदरि अच। त माता चएसि थी जिते विष्णु कान्हे उते मां बि वेंदसि। विष्णु हुयो तॾहिं मूंखे हुन रूम में वञिणो हुयो। विष्णु हुयो तॾहिं मूंखे हुन रूम में वञिणो। हाणे तूं विष्णु खे ई कढी छॾियो त मां तुंहिंजे घर में न ईंदसि। त जिते गुरु कान्हे उते माता बि न ईंदी। त असांखे वधीक ध्यानु नारायण ते ॾियणो आहे। बाबा जेके आहिनि उहे नारायण रूप आहिनि, विष्णु जो रूप आहिनि।
गुरुअ जे ध्यानु ॾींदासीं त लक्ष्मी पंहिंजो पाण घर में ईंदी। केरु अगरि असांखे थोरी लक्ष्मी ॾींदो आहे उनखे ज़िंदगी भर यादि कंदा आहियूं। अगरि तव्हांखे केरु हिकु सोने जी मुंडी गिफ्ट करे त सॼी ज़िंदगी हुनजो नालो खणंदा भई हिन मूंखे फलाणे सोने जी मुंडी ॾिनी। पर जंहिं आंगुर ॾिनी आहे उहो वॾो या मुंडी वारो वॾो? आंगुर वारो वॾो। त आंगुर कंहिं ॾिनी आहे? नारायण। मुंडी कंहिं ॾिनी आहे? लक्ष्मी। लक्ष्मी ॾिसी नारायण खे विसरी वेंदा आहियूं। त चए थो पहिरियों नारायण खे यादि करो। नारायण न हुजे त असांजी आंगुर न हुजे त मुंडी कहिड़े कम जी थींदी? जीअं हाणे अॻी कथा में कईसीं, भाईअ खे हथ पेर ई न हुयो त पैसा कुझु कम जा हुया? त उहो हथ पेर ॾियण वारो केरु आहे? नारायण आहे। त पहिरीं नारायण खे ख़ुशि करणो आहे, पोइ पंहिंजो पाण ई लक्ष्मी घर में ईंदी। ऐं अगरि नारायण खे घर मां ॿाहिरि कढी छॾंदासीं, जीअं हुन माण्हू साधू खे घर मां ॿाहिरि कढी छॾियो, हुनजो करमंडल सामान सभु वेचारे खे घसीटे ॿाहिरि कढी, त लक्ष्मी छा चई? जिते गुरु कान्हे उते मां बि न ईंदसि। हाणे गणपतियुनि में बि संगीता जे घर सत्संग कयोसीं, अॼु शायदि आई कान्हे, त चई भई मां बाबा खां कुझु घुरियो हुयो, बाबा उहा शइ पूरी कई आहे, मुंहिंजी बात पूरी थी आहे, इन करे असां घर में गणपतियुनि में सत्संग करायो आहे। त गुरू वटि अचूं था त उहे असांजा सभु कारज रास करनि था। हिकु दफ़ो लक्ष्मी ऐं नारायण वरी लंगर थिया त अर्थी पई वञे, त लक्ष्मी माता चएसि थी ॾिसो ॾिसो अर्थी जे पुठियां पैसा फेकंदा वेंदा आहिनि। भई माण्हुनि खे ॾिसो पैसनि जी पई आहे, पर उहो माण्हू जेको गुज़ारे वियो आहे उनजी न पई अथनि। त ॾिसो मां केॾी शक्तिवान आहियां। लक्ष्मी आहे त माण्हू सभिनी खे विसरी था वञनि। त विष्णु भॻवान ॾिसो छा था चवनि था, ध्यान सां ॿुध ऐं ध्यान सां ॾिस, केरु थो तुंहिंजे पुठियां भॼे जिन खे मां प्राण ॾिना आहिनि। हीअ लाश जेका आहे जंहिंजी अर्थी खणी था अर्थी ते वेठी आहे, त चए थो प्राण आहिनि त ई लक्ष्मी जो कुझु महत्व आहे। त प्राण ॾियण वारो बि केरु आहे? विष्णु भॻवान आहे। इन करे हाणे भॼन में चयोसीं शाल हलंदे हलाए, गुरूअ खां सुठी सिहत गुरू ऐं महिनत सां सभु कुझु पॉसिबल आहे। सिर्फ़ कमी किथे आहे? शुरू करणो आहे। कहिड़ो बि तव्हांजे मन में कमु आहे जंहिंमां थोरी बि कमाई हुजे, भले 1 रुपयो हुजे, सिर्फ़ उहो कमु शुरू करणो आहे। ईअं न सोचणो आहे भई 100 रुपयो मिलंदो, 1000 मिलंदो पोइ कमु कंदासीं। कहिड़ो बि कमु नंढे खां ई शुरू थींदो आहे। भले 10 रुपया मिलनि, भले 20 रुपया मिलनि, ऐं बिल्कुलु कम महिल बिल्कुलु न सोचजे भई माण्हू छा चवंदा, छो त जॾहिं ज़रूरत आहे तॾहिं केरु ॾियण न ईंदो। त पंहिंजी महिनत कजे, गुरूअ खां घुरिजे कि सुठी सिहत ॾे ऐं पंहिंजे हलंदी हलाए, पंहिंजी महिनत कराए। बोल बाबा दास राम साहिब की जय। सुभाणे सत्संग आहे अमा कोशी जे दरबार में, चंड जो सत्संग आहे गणेश मंदिर जे साम्हूं बुधर जे ॾींहुं। ऐं विस्पति ॾींहुं कंहिं माता बास बासी हुई भई मुंहिंजे पुट जी शादी थी वेंदी त बाबा जो सत्संग कराईंदा। त आकुर्ली में सत्संग आहे 5 खां 7। जिनखे बि हलणो हुजे नरसो अंकल वटि नाला लिखाए छॾो ऐं हितां 4 बजे तव्हां कारूं रिक्शाऊं कबियो आकुर्ली जे लाइ। त 5 खां 7 हुते आकुर्ली में सत्संग आहे। सुभाणे 10 तारीख़ आहे ऐं 11 तारीख़ उते आहे ऐं 12 तारीख़ 13 तारीख़ साई सफ़ायत में सत्संग आहे गणेश बर्तन वारे जे साम्हूं छंछर ॾींहुं। ऐं आर्तवार ॾींहुं वरी सत्संग आहे कालेवाड़ीअ में साई एमरल्ड बिल्डिंग में। ऐं सूमर ॾींहुं पिंपले सौदागर में रॉयल रॉयल सोसाइटी रॉयल पैलेस न पिंपले सौदागर। हिते पंडली ते बि सभई 5 बजे पहुचंदा त गॾु हली था सघो। हितां रिक्शाऊं कबियूं ऐं भाड़ो पाणी मटकी वारा
हेलो, बोल बाबा दास राम साहेब की जयंती राजी रिया वालो नाम बाबा दास राम को हस ओ कहीं हंसते करे नामो हंसते
सदा जलगांधी नगरी गली गली ए घर घर गूंजन जय बाबा जा नारा 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 करोड़पति भाई हुयो जंहिंजे घर गुरु नानक साहिब विया ऐं ॾिसे त उहो भाई हिकु रुपयो नथो ख़र्चे त गुरु नानक साहिब पंहिंजे मुख सां उन सत्संग में इहा कथा ॿुधाई भई जीअं इहो करोड़पति भाई ॿुधे ऐं हिन जूं अखियूं खुलनि भई मां छा वेठो थो करां। गुरु नानक साहिब कथा ॾिसो कीअं ॿुधाई, सभई ध्यान सां ॿुधो। सभई वापस नारायण वटि अची वञो, लक्ष्मी खे विसरी वञो। हिकु शाहूकार हूंदो हो, उनजो नालो हूंदो हो शाह। शाह हूंदो हो शाहूकार। उन 5 करोड़ रुपया जमा कया ऐं तिजोरियुनि में बंदि करे रखी। हर हिकु रूम में उनखे हिकु तिजोरी हूंदी हुई ऐं उनजो नेम हूंदो हो भई रोज़ सुबुह जो अगरबत्ती खणी करे ॿारंदो हो ऐं सभिनी तिजोरियुनि जे मथां घुमाईंदो हो। हाणे रोज़ करंदो हो भई मुंहिंजो पैसो वधियो या न वधियो। केरु ग़रीब घुरंदो हुनखे उहो पैसा न ॾींदो हो, न कंहिं सुठे कम में लॻाईंदो हो, मंदिर बि वेंदो त पैसा न खणी वेंदो, पंहिंजे मथां बि कुझु पैसा ख़र्च न कंदो, वेंदो ख़ाली तिजोरियूं वधाए ऐं वेंदो ख़ाली पंहिंजी सेविंग्स जेका आहे जमा पूंजी उहो वधाईंदो वञे। हाणे हिकु ॾींहुं हुते काल अची बीठुसि। उहो काल चएसि थो हल मूंसां, हाणे मां तोखे वठण वारो आहियां। चईसि हीअ जेके मां 5 तिजोरियूं
ठाहे रखियूं आहिनि 5 करोड़ रुपए जूं। ये गुरु नानक साहिब जी टाइम जी कथा अथव ऐं गुरु नानक साहिब पंहिंजे शिष्य खे था ॿुधाइनि भई जीअं उहो शिष्य सम्झे। काल खे चएसि थो मां ई 5 तिजोरियूं भरे रखियूं आहिनि, पोइ इहे हाणे हिते छॾे हलां? चईंसि हा इहे त हिते छॾे ई हलबो। त हाणे चएसि थो हिकु कमु कर, 25% हिन मां तूं खण। काल खे चएसि थो पर मूंखे थोरो टाइम ॾे। काल चएसि थो असांजे लाइ हिनजी कुझु बि उते वैल्यू हाणे असांजे लाइ इहे आहिनि रती नोट आहिनि। त हुन खां वठी नथो, हुनखे चएसि थो हल बसि तोखे हलणो आहे। वरी चएसि थो काल खे खणी थोरा वधीक पैसा वठ पर मूंखे थोरी मोहलत ॾे, भले 1 ॾींहं जी मोहलत ॾे। काल चएसि थो न, भले तूं इहो सॼो खज़ानो बि मूंखे ॾेई छॾंदे, तुंहिंजे लाइ इहो खज़ानो आहे। असांजे स्वर्ग में इन्हनि सभिनी शयुनि जी ज़रूरत न पवंदी आहे। चईसि ठीकु आहे, भला हिकु दफ़ो मां 5 तिजोरियुनि जो दर्शन करे अचां। बोल गोदरी वारे घनश्याम की। वयो, जीअं तिजोरी खोलियईं उन मां लक्ष्मी माता प्रकट थी ऐं उनखे चएसि थी जीअं तो मूंखे हिते कैद करे रखियो, मूंखे तूं हीअं जेल में रखियो, मुंहिंजो दम घुटंदो हो तो मूंखे तिजोरियुनि में बंदि करे रखियो। इन करे मां तोखे श्राप थी ॾियां भई तोखे स्वर्ग न मिलंदो, तोखे नर्क मिलंदो। भले तूं करोड़पति आहीं पर तूं मूंखे बंदि करे रखे, इन करे मां तोखे श्राप ॾियां थी भई तोखे नर्क मिलंदे। तोखे मां तो वटि आयसि, लक्ष्मी चवेसि थी मां तो वटि आयसि त तुंहिंजो कमु हुयो मूंखे सुठनि पासनि में, सुठनि जॻहियुनि ते मूंखे लॻाइण। मुंहिंजे लाइ तूं दान पुण्य करी हा, हिकु मंदिर ठाराई हा त हमेशह लाइ तुंहिंजो नालो थी वञे हा। जीअं पुत्री में ॾिसो वैष्णो देवी मंदिर आहे त हरेश मूलचंदानी जो अॼु ताईं नालो निकिरंदो आहे भई उन ठारायो। त अहिड़ा कुझु कार्य करे वञी हा, जीअं हे मंदिर बि गोपी दादा ठारायो त उन्हनि जो ॾिसो अॼु ताईं नालो निकिरंदो आहे भई बाबा हरदास राम साहिब गोपीमल दादा खे ॾेई विया भई इहो मंदिर खोलो। त सुठनि कमनि में अगरि लॻाई हा, तुंहिंजो पैसो न्याणियुनि जूं शादियूं कराई हा, दान पुण्य करी हा त तुंहिंजो केतिरो नालो थिए हा। हाणे तूं इहे जेके 5 तिजोरियूं जमा कयूं, तोखे बि न ख़बर आहे इहे कंहिं वटि वेंदियूं, केरु ठाहिण वारो इहे तोखे बि न ख़बर आहे। एतिरा कपिड़ा लटा बासण सभु जमा कंदा आहियूं। हिकु नई छोकिरी जी शादी थी हुई त मां हुनजे घर वेई हुयसि, ॾिसां त सॼो घर जेके झूना बासण हुया कढी फिटी पई करे, कम से कम 30-35 हुनमें मटका हुया, हुनमें दॿा हुया। त मां दिलि में चवां पई भई जंहिं वरिता हूंदा उन केतिरी चाह सां वरिता हूंदा, पर कोई नओं माण्हू अचे थो त छा थो करे, 1 ॾींहं में उहो सभु ॿाहिरि कढी फिटी थो करे। नए घर में नई कुंवार ईंदी त हुनखे सभु नओं खपे, सभु मॉडर्न खपे हुनखे। त इहे शयूं जेके साम्हंदा आहियूं बराबरि। हिकु ॿी माई थी त पिंपरी में गुज़ारे वई, कबट खोलूं त अलाए घणियूं नयूं ड्रेसिस निकितियूं। त उहे बि अगरि पंहिंजे हथनि सां श्राद्धनि में अष्टमी ते दान पुण्य करे वञे हा त केॾो पुण्य मिले हा। त चए थो सांभर, बाबा चवंदा रखंदा त रख थी वेंदव। छा चवंदा? रखंदा त रख। ऐं अगरि उहो ॾींदा त ओड़ा 2 शयूं तव्हांजे घर में ईंदव। अगरि हिकु झूनी ड्रेस पई आहे उहो कंहिं ग़रीब खे ॾेई छॾंदा, तव्हां ॾिसंदा किथां न किथां तव्हांखे 2 ॿियूं ड्रेसिस मिली वेंदियूं। इहो आज़माए ॾिसो, इहो सृष्टि जो नियम आहे भई विझ विझंदासीं त फल अचणो ई अचणो आहे। त हाणे जीअं सुभाणे खां नवरात्रा चालू थींदा त सुभाणे सुबुह जो ई सॼे घर जी साफ़ सफ़ाई करो। जेका बि शइ साल खां हथ न लॻाई अथव, जंहिं शइ खे उहा शइ कढी ॿाहिरि ॾियणी आहे। या फिटी करण वारियूं फिटी करणियूं आहिनि, दान पुण्य करण वारियूं दान करणियूं आहिनि। भई नवरात्रि ते अगरि अचे माता त घर हिकदमि साफ़ सुथरो हुजे, कहिड़ी बि शइ ईअं बंदि न हुजे तिजोरी में। जीअं हाणे कथा में कयोसीं भई लक्ष्मी खे तिजोरी में बंदि करे रखियो हुई त छा कयईं? श्राप ॾिनई। हाणे इहा कथा केरु ॿुधाए पियो? गुरु नानक देव ॿुधाइनि पिया पंहिंजे हिकु शिष्य खे। उहो शिष्य सम्झी वियो इन कथा मां भई रखण मां मूंखे कुझु बि न मिलंदो, ॾियण मां मूंखे डबल थी मिलंदो। त गुरु नानक साहिब जे पेरनि ते किरी पियो ऐं हुन खां
जेका माया हुयस सुठे कमनि में लगाइण शुरू कई। बोल बाबा हरदास राम साहिब की। अज सजड़ा ॿुधो सजड़ा अमरलाल ॿुधो सजड़ा। अज सजड़ा झूलेलाल ॿुधो सजड़ा। कीअं बि आयो तुंहिंजा ही आयो, कीअं बि आयो तुंहिंजा ही आयो, आयो सभु तुंहिंजा बचड़ा। अज सजड़ा ॿुधो सजड़ा अमरलाल ॿुधो सजड़ा। अमरलाल ॿुधो सजड़ा। केॾो त गहरो सागर जो पाणी, ॿेड़ी आहे मुंहिंजी पुराणी। केॾो त गहरो सागर जो पाणी, ॿेड़ी आहे मुंहिंजी पुराणी। अज हथड़ा दियो हथड़ा कयो पार जी हथड़ा। अज हथड़ा कयो पार जी हथड़ा। अज सजड़ा ॿुधो सजड़ा अमरलाल ॿुधो सजड़ा। अज सजड़ा अमरलाल ॿुधो सजड़ा। ऐबन सां भरियल आहे जीवन, पापन जी नगरी आहे मन। ऐबन सां भरियल आहे जीवन, पापन जी नगरी आहे मन। अज खतरा नन जो खतरा, मींगा खोले नन जो खतरा। अज खतरा नन जो खतरा, मींगा खोले नन जो खतरा। अज सजड़ा अमरलाल ॿुधो सजड़ा। अज सजड़ा आही तो करुणा जो सागर, ही अरदास आहे तुंहिंजे दर। आही तो करुणा जो सागर, ही अरदास आहे तुंहिंजे दर। अज मीहड़ा कयो मीहड़ा, रहमत जा कयो मीहड़ा। अज मीहड़ा रहमत जा कयो मीहड़ा। अज सजड़ा सजड़ा। अज सजड़ा संत कमलराम साहिब भक्ति कंदा हुआ, भगत कंदा हुआ सॼी राति। हिन वक़्तु शुरू कंदा हुआ खाधो खाई करे 9 बजे सुबुह जो 6 बजे ताईं सॼी राति भगत हलंदी। माण्हू एतिरो मौज में अची वेंदा हुआ कि वाकई लक्ष्मी खे विसरी वेंदा हुआ। उन ज़माने में माण्हू भगत ॿुधंदे ॿुधंदे पंहिंजा ज़ेवर लाहे करे उते संतनि जे अॻियां रखी छॾंदा हुआ। उते एतिरो सोन पैसा जमा थींदा हुआ
पर संत कंवरराम साहिब खे चयल हुयो भई इन मां काई बि शइ तूं घर न खणी वञे। नंढे हूंदे हिन टोपी घर खणी विया हुआ त संतनि जो बुखार ई न पियो लहे। त जीअं विया उनजी मम्मी वई साईं कंवरराम साहिब जी माता वही चयईंसि भई इन्हनि जो बुखार नथो लहे त साईं सतरामदास चवनि था जेके टोपी चोरी कंदा उहे बीमार रहंदा, भई जेके टोपी लिखाईंदा उहे बीमार रहंदा। त अची करे टोपी वापसि ॾिनई। भई मंदिर जी जेका बि शइ आहे उहे थींदा आहिनि रुख जा कणा। पद्मा मासी हूंदी हुई उनखे प्रसाद ॾींदा हुआ, थोरो वधीक ॾींदा हुआसि, वापसि रखी वेंदी। चवंदी जिन खे ज़रूरत आहे उन्हनि खे मिलणु खपे। त प्रसाद ते कण मिलियो माना वण मिलियो। कहिड़ी शइ में बरकत आहे असांखे ख़बर कान्हे। त कॾहिं बि मोटाई न ॾिजे प्रसाद, जेतिरो मिले उनमें ख़ुशि थीजे भई हिन में बाबा असांखे कुझु न कुझु बरकत लिखी ॾिनी आहे। ऐं गोड़ बिल्कुलु बि न कजे प्रसाद वठण वक़्तु, शांति में, छो त जिते गोड़ थींदो आहे उते संत हली वेंदा आहिनि, संत खे शांति वणंदी आहे। त संत कंवरराम साहिब ईअं लाइन लॻंदी हुई ग़रीबनि जी, अची करे बीह रहंदा हुआ, झोलियूं फैलाए करे उन्हनि खे पैसा ॾींदा हुआ, उन्हनि खे ज़ेवर बि ॾेई छॾींदा हुआ। जेको बि जमा थींदो हो सभु ग़रीबनि खे विराए ॾींदा हुआ। हिकु दफ़ो हिकु अपाहिज जंहिंखे 2 पेर न हुया, परे तमामु घणो परे बीठो हो ऐं हिते लाइन लॻल हुई ऐं माण्हू तकिड़ो तकिड़ो वठी वेंदा वञनि पिया। उन अपाहिज खे लॻे पियो भई मतां मां रहिजी त न वञा। वीचारो रिड़ंदो ओ कवर ओ कवर ओ कवर, मां रहिजी त न वेंदुसि, मूंखे बि दान वठणो आहे। वीचारो रिड़ंदो अचे पियो ऐं बाबा हरदासराम साहिब वेंदा हुआ, परे खां भॻती ॿुधी करे हली वेंदा हुआ। मन ई मन में ॾाढो प्यार कंदा हुआ संत कंवरराम साहिब खे, लेकिन कॾहिं हिम्मत न थींदी हुई वञी करे मां संतनि सां ॻाल्हायां। जॾहिं बाबा हरदासराम साहिब इहो दृश्य ॾिठो भई हीउ अपाहिज रिड़ंदो वेठो अचे, उनजा सॼा कपिड़ा मेरा थी विया आहिनि, उनजा हथ पेर सॼा मिटीअ वारा थी विया आहिनि ऐं संत कंवरराम हिते प्रसाद जेको बि दान करनि था उहो चालू आहे। त बाबा हरदासराम साहिब तॾहिं अञा 20-22 साले जा जवान हुया, कॉलेज में स्कूल में पढ़ाईंदा हुया, टीचर हुया। भॼंदा विया उन दरवेश ते, उनखे ॿिन्ही हथनि में खयो उन दरवेश खे ऐं भॼंदा वञी करे उते लाइन में बीह रहिया। जॾहिं हुननि जो नंबर आयो त संत कंवरराम साहिब पहिरियों दफ़ो बाबा खे उते ॾिठो ऐं ॾिठई भई हीअ त दया जी मूर्ति आहे। हिनखे हिन ग़रीब जो दुख सहन न थियो, पंहिंजे कपिड़नि जी बि परवाह न कई। टीचर आहे तॾहिं बि पंहिंजी इज़त जी, पंहिंजे कपिड़नि जी परवाह न करे उनखे हथ में खणी करे हिते मूं वटि वठी आयो आहे। तॾहिं बाबा सम्झी विया भई हीउ कोई वॾो संत थींदो। उनखां पोइ उन दरवेश खे बाबा संत कंवरराम साहिब उनखे दान ॾिनो आहे। उन दरवेश बाबा हरदासराम साहिब खे दुआऊं ॾिनियूं आहिनि। उनखां पोइ जॾहिं बि बाबा वेंदा हुआ संत कंवरराम साहिब सां गॾजंदा ज़रूर हुया, पर पहिरीं मुलाक़ात ॿिन्ही जी ईअं थी उन अपाहिज जे करे। त संत कंवरराम साहिब केरु वेंदो भई साईं न्याणीअ जी शादी आहे त चवंदा ठीकु आहे अॼु राति जो असां भॻती कंदासीं। उहो भॻत हलंदी हुई राति जो, उनमें बराबरि ॾाजे जेतिरा पैसा जमा थी वेंदा हुआ, झोलियूं कंदा हुआ भई जीअं पैसा जमा थियनि ऐं उन वीचारी ग़रीब न्याणीअ खे ॾेई ईंदा हुआ। हिकु दफ़ो छोकिरे वारा विया साईं कंवरराम साहिब वटि भई तव्हां असांजी बारात सां गॾु हलजो। त संत कंवरराम साहिब बारात सां विया। उते वञी ॾिसनि त जेका छोकिरी वारा आहिनि ॾाढा ग़रीब आहिनि ऐं ग़रीबनि सां गॾु केर बि न हूंदो आहे, ख़ाली 2-3 ॼणा बीठा हुया। त हू जेके ग़रीब माता पिता हुआ उन्हनि खे ईअं लॻे पियो भई काश 2-3 माण्हू असां सां गॾु हुजनि हा, भई संत जो स्वागत करनि हा। त साईं उन्हनि जे मन जी इच्छा सम्झी विया। जीअं उते पहुता अंदरि वञी उन्हनि जे घर बीह विया। चवनि था असां कुंवारे था आहियूं, असां गोटे था न आहियूं, स्वागत असां कंदासीं।
ॿाहिरि वञी करे उन्हनि सॼी संगत जो जेका बारात आहे साईं कंवरराम साहिब पाण वञी उन्हनि जो स्वागत करनि था। त इहे संतनि जूं निशानियूं आहिनि। भई हिकु त दया जी मूर्ति ऐं हमेशह ॾिसंदव ग़रीबनि सां गॾु। जेके अमीरनि सां गॾु आहिनि उहे संत न आहिनि, उहे बिज़नेसमैन आहिनि। भई किथां केतिरो मिलंदो, पर जेके ग़रीबनि सां आहिनि उहे सचा संत आहिनि। बोल बाबा वरदास राम साहिब की जो दारू दवा तुझो दीदार आ, तुझो दारू दवा बाबा जो दीदार आ, दिखार हसी मन के बेकार आ, दिखार तुझो दारू दवा तुझो दीदार आ, तुझो सभिनी खे ॿुधायूं था न भई सभिनी दवा जी सभिनी मर्ज़नि जी दवा कंहिं वटि आहे? बाबा वटि आहे। जेतिरो सत्संगनि में वधीक ईंदा ओतिरी दवा मिलंदी, ओतिरो जल्दी सभु दुख लही वेंदा। गोदड़ी वाले घनश्याम की जय, गिरिय वाले राम की जय, बाके बिहारी लाल की जय। छोकरियां परवाह बाबल वेठो आ, पण भरी दो भंडार बाबल वेठो आ। छोकरियां परवाह बाबल वेठो, पण भरी दो भंडार
जूं करोड़ करोड़ बधायूं। एतिरो थी सघे 9 ॾींहं मौन व्रत रखो ऐं सिर्फ़ भॼन ॻायो सत्संग ते अची करे। पढ़ाई गिला फंचर बिल्कुल न रखो। जेतिरो थी सघे शांत, जीअं माता रानी प्रश्न थिए ऐं सभिनी खे मन घुरिया वर ॾे, मन घुरिया फल पूरा करे। सभई चवरायो ऐं केर बि उथे न, जेसिताईं सभिनी खे प्रसाद न मिलियो आहे केर बि उथे न, वेही करे प्रसाद वठो। राम राम हिक, राम राम टे, राम राम पंज, राम राम सत, राम राम नाम, राम राम यारा, राम राम तेरा, राम राम 15, राम राम 17, राम राम 19, राम राम 21, राम राम 23, राम राम 25, राम राम 27, राम राम 31, राम राम 33, राम राम 35, राम राम 37, राम राम 39, राम राम 41, राम राम 43, राम राम 45, राम राम 47, राम राम 49, राम राम